अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध यूनाइटेड पार्टी के सदर सैयद ज़ैन शाह जाम शोरो GM सैद एडिफेस ते गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुल्क जूं मुआशी तोड़े सियासी हालतूं गणती वारियूं आहिनि। मुल्क जे हुक्मराननि जी पॉलिसियुनि करे कश्मीरी बि हाणे मुज़ाहिरा पिया कनि। उन्हनि जे क़त्लेआम ते अफ़सोस कजे थो। सैयद ज़ैन शाह चयो त सिंध में हलंदड़ मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ एहतजाज जी भरपूर हिमायत कयूं था। कराची यूनिवर्सिटी में जमीयत जे सिंधी शागिर्दनि ते हमले जी मज़म्मत कयूं था ऐं जमायत इस्लामी क़यादत खे चऊं था त पंहिंजे शागिर्द विंग ते ज़ाब्तो आणनि। हुन वधीक चयो त असां MQM पाकिस्तान जी क़यादत खे मुंतबिह कयूं था त सिंध जी वहदत ते को वार बर्दाश्त न कंदासीं। बहितर आहे त सिंध जी तरक़ी में पंहिंजो हिसो ॻंढियो, नफ़रत जी सियासत खां पासो कयो वञे। सिंध में पाणी जी अॻुवाट ई खोट आहे। मथां वरी बिलावल ज़रदारी इंडस रिवर बेसन ते डैम ठाहिण जो राज़ पोइ करे आयो आहे, जेका सिंध सां ऐं सिंधी माण्हू सां तारीख़ी ज़्यादती आहे। सेंट्रल एग्जीक्यूटिव बॉडी की गॾिजाणी अॼु GM सैद एडिफिस ते थी, जंहिंमें मुल्की सियासी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो ऐं मौजूदा मुल्क खे ख़तरा ऐं ख़ुसूसन सिंध खे जेके ख़तरा आहिनि उन्हनि ते हिकिड़ो पंहिंजो अमली लाइअमल बि ठाहियो वियो। मुल्क जी मईशियत इंतहाई कमज़ोर आहे ऐं तरक़ीअ जा चांस मौजूदा हालतुनि में नज़र नथा अचनि। मुल्क जे पाड़ेसरी मुल्कनि सां तालुकात अणवणंदड़ आहिनि, सुठा तालुकात न आहिनि। सियासी आज़ादी नाहे, सवाइ हुकुमरान जमायत जे ॿिया सियासी जलसनि खां तहरीर तक़रीर खां महरूम आहिनि। न सिर्फ़ु महरूम आहिनि पर जेके कनि था उन्हनि खे सज़ाऊं अचनि थियूं, जंहिंजो मिसाल असांजी मज़ारी ऐं असांजी मारंग इहे सभु आहिनि जिन खे सज़ाऊं अची चुकियूं आहिनि। उन करे इन सूरत हाल में सियासी क्योस ऐं कश्मीर में तशद्दुद अहिड़ो थियो आहे जो कश्मीर जे अंदरि माण्हुनि में छो त अञा ताईं कश्मीर पाकिस्तान जो हिसो न आहे ऑफिशियल। हिंदुस्तान जो कश्मीर या पाकिस्तान में कश्मीर, लद्दाख हिंदुस्तान में या असां वटि गिलगित बल्तिस्तान, इहे इख़्तिलाफ़ी एरियाज़ आहिनि। इन्हनि जो अञा फ़ैसिलो न थियो आहे। हिते जा अक्सरियत माण्हू मुल्क में शामिलु थियण जा ख़्वाह, पर मौजूदा मुल्क जी हुकुमराननि जी पॉलिसी जे करे हू ख़िलाफ़ु थींदा वञनि, जंहिं ते बि ॻणतीअ जो इज़हार कयो वियो। उन करे फ़ैसिला कया विया त हिकु जमात तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान तरफ़ां 5 अगस्त यानी 3 साल थियनि था इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ते, सॼे मुल्क में सियासी क़ैदियुनि जी आज़ादीअ जो ॾींहुं करे सॼी मुल्क में मुज़ाहिरा कया वेंदा ऐं सिंध यूनाइटेड पार्टी TTAP जे ॿियनि जमायतुनि सां गॾिजी सिंध में भरपूर अवामी मुज़ाहिरा कंदी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते एहतजाज कंदड़ दोस्तनि सां कल्ह यकजहती तौर ते वियासूं सिंध एक्शन कमेटी पारां, ऐं इहो सिंध यूनाइटेड पार्टी फ़ैसिलो कयो त मेरिट जे निज़ाम खे यकीनी बणाइण लाइ ही शागिर्दनि जी ऐं उम्मीदवारनि जी जेके मेरिट खां महरूम थिया आहिनि उन्हनि जी हलायल जिदोजहद में पंहिंजी शागिर्द विंग या उनजी मदर विंग जे तरफ़ां बि भरपूर सहकार कयो वेंदो, पुरम एहतजाजनि में हुननि जो भरपूर साथ ॾिनो वेंदो। कराची यूनिवर्सिटीअ में लाॻीतो पोयनि कुझु वक़्त खां वठी झेड़ा पिया हलनि ऐं हिकिड़ी शागिर्द विंग मुसलसल उते सिंधी डिपार्टमेंट ते या सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल माण्हुनि ते हमला करे ज़ख़्मी करे थी। असीं जमात इस्लामी जी क़यादत खे गुज़ारिश कंदासूं त पंहिंजी शागिर्द विंग खे संभाले ऐं हीअ हमला ऐं झेड़नि खां पासीरो रहे त जीअं शागिर्द पंहिंजे अमन सां पढ़नि ऐं इन्हनि मुदे ख़ारिज शागिर्द झगड़नि मां जान छुटे।
असां इन जी मज़म्मत था करियूं त MQM पाकिस्तान या ॿियुनि जमायतुनि जिन खे सिंध जे मादरे वतन सिंध ऐं क़ौमी वहदत फेडरेटिंग यूनिट जंहिं पाकिस्तान ठाहियो आहे सिंध, उनखे विरासत जी ॻाल्हि करे 40 साल मनफ़ी सियासत नफ़रत वारी सियासत खे हथी ॾियण जी कोशिशि खे असीं मज़म्मत करियूं था ऐं खेनि यादि था ॾियारियूं त परायनि हथनि में न खेॾो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं MQM हमेशह सिंधी उर्दू ॻाल्हाईंदड़नि नफ़रत जी सियासत करे ऐं हिते जहिड़ा कराया आहिनि। उन करे इन खां परे रहो त मुल्क न सिर्फ़ु सिंध में अमन थिए, बहितरी थिए, ख़ुशहाली अचे ऐं असांजो दारुल हुकूमत हुजे या असांजा ॿिया शहर या ॻोठ हुजनि त उन्हनि जी तरक़ी करे सघूं ऐं गॾिजी मुहबत सां रहूं। पाणीअ जो मामिलो इंतिहाई ॻणतीअ जोगी सूरत हाल थी वई आहे, छो त हिन वक़्त ते असेंबली सिंध असेंबली में बजट मां ऐं इमदाद जी सूरत में, बजट मां सरप्लस जी शिकिल में ऐं इमदाद जी शिकिल में वफ़ाक़ खे पैसा ॾिना त पाणीअ जी स्कीमूं ठाहियो ऐं पाणीअ जी स्कीमूं छा पिया कनि, झेलम ऐं चनाब उन्हनि ते कैनाल ऐं डैम ठाहे पाणी सॼो सतलज जी चोलिस्तान जी एरिया में खणी पिया वञनि ऐं रावी सतलज जी कमांड एरिया, छो त रावी सतलज जी ज़मीन पाणी पाण वटि कोन्हे, हिंदुस्तान वटि आहे, उन में ऐं चोलिस्तान जे इलाइक़े में लखा एकड़, हीअं इब्तिदाई तौर ते 12 लख, अॻिते 60 लख एकड़ ताईं उते ज़मीन आहे। उते मुस्तक़बिल जा जेके बारानी ज़मीन आहे पंजाब जी, उनखे आबाद करण जूं स्कीमूं पिया ठाहिनि, ग्रेटर थल कैनाल ते हुजनि, चोलिस्तान कैनाल ते हुजनि या ॿिया के जेके लिंक कैनाल ठाहिनि था। अॻे चश्मा झेलम ऐं कौसा पजनि था, हाणे वरी मंगला मां नवां कैनाल ठाहे ऐं पाणीअ खे हेठि खयो पियो वञे। असीं हिन जी मज़म्मत करियूं था ऐं इंतिबाह था करियूं फेडरल गवर्नमेंट खे ऐं ख़ुसूसन पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे, जंहिंजो चेयरमैन वञी इहे सभु हा करे आयो आहे त झेलम जो पाणी, चनाब जो पाणी खणी वञी चोलिस्तान या ॿियनि इलाइक़नि खे आबाद करियो, या बकर मियांवाली या ॿियनि इलाइक़नि जे बारानी ज़मीनूं जिते तमामु घणा सुठा क्रॉप्स थींदा उन्हनि ते पाणी खणी वञो। यकीनन मौजूदा कमांड एरिया जो पाणी ख़तमु थींदो, जेके ख़तमु थींदो त पोइ सॼो सिंध खे तकलीफ़ ईंदी ऐं खोट में सिंध सां माज़ीअ जी तारीख़ ॿुधायो आहे त को भाईवारी कोन थो करे। पोइ बदीन, सिजावल, टंडो मोहम्मद ख़ान खां वठी कोटड़ी बराज, पोइ सखर बैराज, इन्हनि जे पुछड़ियुनि ते तक़रीबन पाणी कोन्हे अक्सरियत, ऐं सिंध आम तौर ते 30% खोट में रहे थी। उन करे इहा नई मुल्क दुश्मन जेका पॉलिसी आहे, इन खां असीं चवंदासूं रियासत खे, हुकूमत खे त इंतिबाह करियूं पाकिस्तान में इहो जेको पाणी दरियानि जे कब्ज़े ते जेको पंजाब होॾ हणी वेहे थो या फेडरल गवर्नमेंट उन ते स्कीमूं ठाहे थी, इन खां इज्तनाब करे ऐं पंहिंजनि नवनि कैनालनि, नवनि लिंक कैनालनि, नवनि डैमनि ठाहिण खां पासो करे ऐं असीं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे हा करण, बिलावल ज़रदारी हा करण जी मज़म्मत करियूं था। पाणी अहिड़ो हसास मामिलो आहे जंहिंजे नतीजे में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ख़ैरपुर जो ओभर जो इलाइक़ो, सांगड़, उमरकोट पूरो, सांगड़ जो ओभर वारो इलाइक़ो, खिपरो, सांगड़ ऐं उमरकोट सॼो, थरपारकर सॼो, बदीन सॼो, इन जो अंडरग्राउंड पाणी ख़राबु आहे। न सिर्फ़ु इते पीअण जो पाणी बि हिन नहरी निज़ाम मां वञे थो। इते 66 लख आबादी रहे थी, हिकु उन्हनि जे पाणी रिस्क ते पिया विझनि, पीअण जो पाणी। इते जी वॾी लॾ पलाण थींदी जेकॾहिं हिते
पीअण जो पाणी न मिलंदो ऐं ज़राअत जो पाणी बि वेंदो हलियो त इहा सॼी माइग्रेशन थींदी उन इलाइक़नि मां लॾ पलाण थींदी ॿियनि इलाइक़नि में। ॿ, हिते पब्लिक हेल्थ जूं स्कीमूं 127 आहिनि। इहे जेके इलाइक़ा ॾसेवसि उहे अंडरग्राउंड पाणी ख़राबु हुजण जे करे सॼो नहरी निज़ाम ते हलनि थियूं ऐं नहरी निज़ाम ते हलण जे करे असांखे जेकॾहिं इहो पाणी खुटंदो त उते पीअण जो पाणी साफ़ पाणी बि न मिली सघंदो। उन खां सवाइ गंदो पाणी जेको पंजाब खां जेको डिस्पोज़ल रहीमयार ख़ान या उन मथे थियणु घुरिजे रेगिस्तानी एरिया में पंजाब जे में उन किने पाणी खे ख़राबु कनि, उहो पाणी मुसलसल घोटकी ज़िले में पए पियो ऐं उन ते अरबे रुपयनि जी 150 अरब खां मथे जी स्कीमूं पिया ठाहिनि त सॼे मुल्क जो पंजाब जो गंदो पाणी निकिरी नारा में ऐं घोटकीअ में इनेम अचे जंहिंसां 25 लख एकड़ सिंध जी ज़मीनूं ख़राबु थींदियूं गंदे पाणी जे करे। ऐं पब्लिक हेल्थ जे स्कीमुनि ते एतिरो ॿुधायांव त शहरनि जो पाणी जेको मौजूदा टाउन्स आहिनि म्यूनिसिपल्स आहिनि उन्हनि जो पाणी गंदो पाणी खे निकाल करण जो अलॻि सिस्टम ठाहिण जे बजाए उहो नहरी पाणी में विझनि था ऐं पब्लिक हेल्थ जे स्कीमूं इहो सॼी सिंध जो थो ॿुधायां सॼी सिंध जूं पब्लिक हेल्थ जी स्कीमूं नहरी पाणीनि ते ठहियलूं आहिनि। यानी जेको तव्हांजो गटरनि जो पाणी आहे उहो कैनालनि में ऐं शाखुनि में पवे थो, उहो वरी ॻोठनि में सप्लाई थो थिए जेको माण्हू पीअनि था, माण्हू ऐं जानवर पीअनि था, जंहिंजे करे हिते कारी कामण तव्हां ॿुधी हूंदी बीमारी हेपेटाइटिस जंहिंखे चइबो आहे उन में गैर मामूली इज़ाफ़ो थियो आहे। गुर्दनि जी बीमारीअ में गैर मामूली इज़ाफ़ो थियो आहे ऐं वधीक बीमारियूं ऐं चमड़ीअ जी बीमारियुनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे इन ख़राबु पाणीअ जे करे। जेको कुझु सालनि में अध खां वधीक सिंध जी आबादी इन्हनि बीमारियुनि मली वेंदी। हींअर टियों हिसो तमामु वॾो आहे त उन में इन्हनि बीमारियुनि मली वेंदी। त ही पीपलनि जी दावा त असां ते सिहत ते सुपरविशन जेको ॿुधाईं था असां हेतिरा अरब रुपया ख़र्च करे चुका आहिनि, पर अक़वाम मुतहिदा जे या ॿियनि बावसूफ़ इदारनि ॿुधायो आहे त सिंध जी हेल्थ में ही बीमारियूं किरंदड़ वधंदड़। ॿ, हिते एड्स जी बीमारी जंहिंखे HIV चवंदा आहिनि उहा सिंध में गैर मामूली इज़ाफ़ो थी वियो छो त नाकारा हेल्थ सिस्टम जेको रत जी सिरिंज या रत जी ट्रांसफ्यूजन जे ज़रिए या जिनसी लाॻापे जे ज़रिए थिए थो। इन्हनि जी असांजी नाक़िस सिहत जो बंदोबस्तु करण जे करे इहा बीमारी वधे पई। तालीम अॻे ई 80 लख खां मथे ॿार ॿाहिरि आहिनि त मजमूई तौर ते ॿियो आहे डेल्टा ॾे पाणी मुस्तक़िल वञणु घुरिजे। न वञण जे करे असांजूं सॼी डेल्टा तबाह थी वई आहे, तमर जा ॿेला तेज़ी सां ख़तमु थी रहिया आहिनि। रिवरन फॉरेस्ट जो तव्हांखे ख़ुदि ख़बर आहे जेके नदी वारा किनारनि जा ॿेला आहिनि उन्हनि जो तव्हांखे ख़बर आहे उन्हनि जो ॿेड़ो ॿुॾल आहे, 10% बि सॼी सिंध में न बचिया आहिनि। ऐं पाणी न पवण जे करे पाणी जी इंट्रूजन थिए थी, यानी ज़मीन जो पाणी हेठां समुंड जो वधे थो ऐं उहो सिजावल टुपण खां पोइ हाणे टंडे मोहम्मद ख़ान ताईं बची वियो आहे उहो गंदो पाणी हेठां, जंहिंजे करे सॼी सिहत ऐं इलाइक़े जे पीअण जो पाणी जेको मिठो जिन इलाइक़नि में पियो उहो बि ख़राबु थींदो पियो वञे। उन जे करे 5-10 सालनि जो इहो सिलसिलो रहियो ऐं हिन वक़्त ते डेल्टा वटां फोर्स माइग्रेशन यानी मजबूरीअ में उते माण्हू लॾीनि पिया या वरी बंदूकबाज़ हुननि खे लॾाइनि पिया त जीअं कोस्टल बेल्ट ते कब्ज़ो कजे ऐं माहीगीर जेके लखे माण्हू इन इलाइक़े में बदीन खां वठी ठटे कराचीअ ताईं कनि था उन ते कब्ज़ो करे ऐं ॿियूं कंपनियूं अची उन ते कारोबार कनि ऐं हिते जे माण्हुनि खे लॾाइनि। उन करे असां इन पाणीअ जे मामले खे संजीदा वठंदे असां हींअर बि 26 ते तव्हां ॾिठो हूंदो सॼी सिंध में एहतजाज कयो सिंध यूनाइटेड पार्टी
असांखे भरपूर मोट मिली। सिंध जे तहलका सतह ते एहतिजाज थिया, नंढनि वॾनि शहरनि में थिया ऐं इंशाअल्लाह इहा जारी रखंदासूं। असीं ॿियनि सियासी जमायतुनि खे, आबादगार तंज़ीमुनि खे चवंदासूं उहे पंहिंजे प्लेटफॉर्मनि तां सेमिनार, एहतिजाज, रैलियूं कढी ऐं हिन तहरीक खे मज़बूत कनि, अॻिते हली वरी को गॾियल अलायंस ठाहियूं। सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजी जिदोजहद में मुल्क में तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जी सवेल ॿुधाए चुको आहियां। 5 अगस्त ते सिंध जे सभिनी ज़िलनि में एहतिजाज कंदी। उन एहतिजाजनि सां गॾु ॿियो 22 अगस्त ते हैदराबाद में अवामी रैली कढंदी, जेका शहर में हलंदी। ऐं 3 अगस्त ते कराची में रैली कढंदी ऐं उन में नारो हूंदो सेव रिवर इंडस सिस्टम। असांजो सिंधूअ जो जेको सिस्टम आहे, जंहिंमें सिंधू दरिया, चनाब, झेलम ऐं काबुल नदी, इहे सभु आहिनि। असांजूं सिंध जूं नदियूं आहिनि। असांजो सॼे में हिसो आहे 42%। उन करे असां इन्हनि सभिनी ते डैम या कैनाल ठाहिनि था चवंदा पंजाब, छो त चनाब ऐं झेलम जूं ज़मीनूं सभु मौजूदा लिंक कैनालनि ते पियूं आबाद थियनि ऐं उन्हनि जो पाणी खयो पियो वञे। उन करे इहे रैलियूं कढंदासूं। 22 ते हैदराबाद में, 30 ते कराचीअ में ऐं 27 तारीख़ ते दुनिया जे नदियुनि जो आलमी ॾींहुं आहे, वर्ल्ड रिवर्स डे। त असीं रिवर इंडस सिस्टम खे बचाइण लाइ असीं उन ॾींहं ते सिंधू नदीअ जे बचाव जो ॾींहुं करे सॼी दुनिया में मल्हाईंदासीं। सॼी सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में, सवें शहरनि में इहो एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं रैलियूं निकिरंदियूं। 27 ते इस्लामाबाद में निकिरंदी। ॿियो मुल्क खां ॿाहिरि जिते बि असांजा यूनिट हूंदा उते निकिरंदी। ऐं सिंध जे डायस्पोरा ऐं ॿाहिरिनि माण्हुनि खे चवंदासूं, कैनेडा, अमेरिका, यूरोप या ॿियनि मुल्कनि में बि 27 सेप्टेम्बर खे जेको दुनिया जे नदियुनि जे आलमी ॾींहुं आहे, उनखे सिंधू बचायो ॾींहुं करे मल्हायूं। इंशाअल्लाह इहो सिलसिलो जारी रहंदो। सिंध यूनाइटेड पार्टी अगस्त ऐं सेप्टेम्बर जे महीने जे दौरान मुल्क जे अंदरि ऐं मुल्क जे ॿाहिरि जागरता मुहिम कंदी। मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में वेंदी ऐं पंहिंजे सिविल सोसाइटी, कोठाणियूं कचहरियूं, क़ौमी कचहरियूं, बार एसोसिएशन्स ऐं अवामी मेड़ करे इन जे लाइ रायनामा ठाहींदी ऐं इंशाअल्लाह सेप्टेम्बर, अक्टूबर में वॾा सियासी इज्तिमा थींदा। महिरबानी।